सेविस्तानी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो असुल पाठ शरीफ आहे। हज़रत मखदूम अब्दुल वाहिद जो फतावा वाहिदी खोले ॾिस, साईं फरमाइनि था फतावा वाहिदी में रिवायत आणनि था त जेको माण्हू वफ़ात करे थो वञे 10 सालनि ताईं उन जो मैयत जो रूह रोज़ानो पंहिंजे घर ॾे मोटंदो आहे। घर जी छत ते ॿाहिरों कोट हूंदो आहे, उन जी भित ते या मन या छप्पर हूंदो आहे, उन ते बीही ऐं घर वारनि खे सॾींदो आहे, ओ मुंहिंजा पुट फलाणा, ओ मुंहिंजी न्याणी फलाणी, ओ मुंहिंजी घर वारी, तव्हां कुशादे घर में आयो, मां सोढ़ी क़ब्र में आहियां, कुझु ख़ैरात कयो त मूंखे अजुर ऐं सवाब मिले। 10 सालनि ताईं रोज़ मैयत ईंदो आहे। 10 सालनि खां पोइ जुमे जुमे ते ईंदो आहे। 10 सालनि खां पोइ वरी ईद ईद ते ईंदो आहे। 30 सालनि ताईं मैयत जो रूह रोज़ानो, कॾहिं रोज़ानो 10 सालनि ताईं, 10 सालनि ताईं जुमे जुमे ते, 10 सालनि ताईं ईदुनि ईदुनि ते ईंदो आहे ऐं सॾु करे चवंदो आहे त ओ घर वारो, ओ मुंहिंजा प्यारो, ओ मुंहिंजा बचो, कुझु मूंखे बि यादि कयो। अड़े मिल्कियत त मूं गॾु कई हुई न, माड़ियूं त मूं ठाहियूं हुयूं न, ज़मीनूं त मूं ठाहियूं हुयूं न, तव्हांखे मां यकदमि विसरी विसरियो। हा, अरे जाने वाले भाई मुझे खत्मा तो देते जाओ, मुझे खत्मा तो देते जाओ। हाँ ओ मुजादा त अल्लाह तबारक व तआला जल शानु जा जेकी आम मोमिन आहिनि से बि पंहिंजे कब्रुनि में जेरा आहिनि, वली पंहिंजे कब्रुनि में जेरा आहिनि, नबी पंहिंजे मज़ारुनि में हयात आहिनि। त मुंहिंजो मदीने वारो मीर चओ त हयातुन नबी, ॻाल्हि मदीने वारो साईं हयातुन नबी आहे। हाँ, ऐं अल्लाह वारनि जे दरबार ते अदब सां वञबो, बेअदबी न कबी, गैर शरई कम न कबो, कब्रुनि खे तवाफ न कबो, कब्रुनि खे सजदो कोन कबो, कब्रुनि ते वञी बेअदबी जो मुज़ाहिरो न कबो, पर उते वञी पंहिंजे मौत खे यादि कबो, पंहिंजे कब्र आख़िरत खे यादि कबो, ख़ुदा जे ख़ौफ़ में लुढ़क हारबा, अल्लाह जे वलीअनि जे आस्थाननि ते वञी सलाम कबो, दुआ पिन बि अल्लाह वारनि जे वसीले सां रब खां दुआ घुरंदो वेंदो, रब उन जा बेड़ा पार करे छॾींदो। हाँ, मुंहिंजा वालिदे गिरामी रब सदन मज़ार ते लखें रहमतूं वसाए, उहे पाठ शरीफ़ में कुझु वक़्तु पढ़िया हुया। मुंहिंजा वालिद, मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा उस्ताद वक़्त जा जय्यद आलिम हुया, पाठ शरीफ़ में पढ़िया हुया। मुंहिंजा दोस्तो इन निस्बत सां पाठ शरीफ़ वारी मिट्टी खे बि मां मुहबत जी नज़र सां ॾिसां थो, जो ही असांजे मुर्शिदनि जो आस्थानो, उस्तादनि जो आस्थानो हिन सरज़मीन सां वाबिस्ता आहे। रब करे शल उन जाइ ते अहले सुन्नत जो को अज़ीम इदारो क़ाइमु थिए। मां हितां जे वॾेरनि खे, साहिब सरवत मुंहिंजे भाइरुनि खे हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा जे वास्ते उन वॾनि वारे उन इदारे खे क़ाइमु कयो, अहले सुन्नत जो हिते को मज़बूत इदारो क़ाइमु कयो, इन बद मज़हबनि खां बचो, बद अक़ीदनि खां बचो, ऐं उहो अहले सुन्नत वारो जेको मशाइखनि वलीयनि अल्लाह वारनि जो तरीक़ो आहे, उन तरीक़े मुताबिक़ हिते दीनी इदारो क़ाइमु थिए। को सुठो मदरसो हुजे जिते दीन जी तालीम थिए, क़ुरान ऐं हदीस जी तालीम ऐं तरवीज थिए, त अल्लाह तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं विझंदो, रब तव्हांखे शाद आबाद कंदो, रब करीम शल तव्हांजे मथां लखें रहमतूं वसाईंदो। त मुंहिंजा पिरी प्यारा, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, अमल सालिह कयो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, शरीयत जी ताबेदारी कयो। जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से हिन महफ़िल में अॼु कयो ऐलान इंशाअल्लाह त निमाज़ पढ़ंदासीं। 2-3 ॼणा अञा हथड़ा हेठि कयूं वेठा आहिनि। हा, ॿियो ख़बर तव्हां ॾाढा आहियो या अलाह ॾाढो आहे? हा, ॿुधायो न, पोइ उन रब जे सॾ ते हाज़िर थींदो या कोन थींदो? हय्या अल सलात हय्या अल फलाह जी दावत क़बूल कंदो या न कंदो? पोइ मुंहिंजा पिरी प्यारा, त निमाज़ 5 वक़्त पढ़ो, शरीयत जी ताबेदारी कयो। आख़िर में तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो, हर महीने चंड जी 11 जी शाम 12 जी रात
करमपुर दादू में, दादू शहर सां गॾु दरगाह करमपुर में महफ़िल थींदी आहे, उन में शरीक थियण जे लाइ तव्हां सभिनी खे दावत हुजे। रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब।